ओके दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो नईम मीरबहार। दोस्तों अॼु आहियां मां उमरकोट में ऐं मुंहिंजे पुठियां आहे हिन वक़्तु मुज़मिल गेस्ट हाउस। ऐं तव्हां उमरकोट में ईंदव ऐं जे राति रहणु चाहियो था ऐं तव्हां चाहियो था त सुठे होटल में स्टे कजे त मुज़मिल गेस्ट हाउस जो जेको तजुर्बो आहे मुंहिंजो उहो मां तव्हां सां शेयर कयां। इन खां अॻु मुंहिंजो अचणु थियो हुयो। मां इन खां अॻु गोस्टिया गेस्ट हाउस में बि रहियो आहियां ऐं सैद गेस्ट हाउस में बि रहियो आहियां, पर मूंखे गोस्टिया ऐं सैद खां बि बहितर ऐं जीअं लॻो त उहो मुज़मिल लॻो। रेट्स डेफिनेटली थोड़ा महांगा आहिनि, तक़रीबन कोई 25 खां 3000 जे दरमियान तव्हांखे सिंगल बेड मिले थो, लेकिन लाइट आहे, इन करे बि बहितर आहे। सो हिकु सुठो तजुर्बो वठण जे लाइ तव्हां अची सघो था। बेहतर लॻो ऐं तव्हांखे वीडियो बेहतर लॻी आहे त पोइ लाइक कजो, सब्सक्राइब कजो, फॉलो कजो।